जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं समाज जी त समाज में रोज़ानो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शयूं रिपोर्ट थियनि थियूं जेके तकलीफ़ ॾींदड़ हुजनि थियूं। भिटशा में अॼु सुबुह तकलीफ़ ॾींदड़ हिकु वाक़ियो थियो आहे। उहो वाक़ियो कीअं थियो आहे त हिकिड़ो मासूम ॿारड़ो आहे 7 सालनि जो अब्बास अली जेको रांदि खेॾी रहियो हो ऐं उन रांदि दौरान हुन पंहिंजे ॿाराणे ख़्याल में अची करे ऐं कंहिं घर जी घंटी वॼाई जंहिंखे डोरबेल चवंदा आहियूं। उहा घंटी वॼाई ऐं जेको घर मालिक हुयो उहो ॿाहिरि अचे थो ऐं कावड़ में उन ॿारड़े ते जेकॾहिं दड़कनि जी ॻाल्हि कयूं या ज़ुबानी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त उहा ॼण त हिकिड़ी बर्दाश्त जे हुन में दायरे में अचे थी। पर जेकॾहिं तशदुद थिए ऐं उहो अहिड़ो तशदुद जो उन ॿारड़े जे वात में हुन ॻाढ़ा मिर्च विधा आहिनि ऐं उनखां पोइ हुनजे मथां तशदुद एतिरो कयो आहे जो हुनजे पेर जी हॾी बि भॼी पई आहे। ॾुखो ईंदड़ सूरत हाल आहे। पुलिस हिन वक़्त ताईं कुझु कोन करे सघी आहे। जेके मुतासिर आहिनि उहे भिटशा इस्पताल पहुता। उनखां पोइ उन्हनि खे रिवायत तहत छाकाणि त जेकॾहिं RHC हुजे BHC हुजे तालका इस्पताल हुजे DHQ हुजे उते इहा रिवायत आहे त कहिड़े बि ज़िले में जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं त रिवायत इहा आहे त उते को बि हादसे जो माण्हू मुतासिर ईंदो आहे त उनखे रेफर लेटर ॾेई कंहिं न कंहिं वॾे शहर जी कंहिं इस्पताल ॾांहुं उमाड़ियो वेंदो आहे। ईअं ई थियो ऐं उन ॿारड़े खे हैदराबाद जी इस्पताल ॾांहुं रेफर कयो वियो। पर उहे हिन वक़्त ताईं जेके मुतासिर धुर आहे जेके ॿारड़े जा वालदेन आहिनि जेके उन जा वारिस आहिनि उहे परेशान आहिनि। पुलिस केस वठण जे लाइ तयारु न आहे। इहो वाक़ियो कीअं पेश आयो, मामिलो छा आहे ऐं उहो बासर शख़्स केरु आहे जंहिं ॿारड़े ते एतिरो तशदुद कयो आहे, हे सॼी ॼाण वठंदासीं। मुस्तक़ीम समो भिटशा मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आहे, असां सां लाइन ते मौजूदु आहे। मुस्तक़ीम भलीकार चवंदो प्रोग्राम में। जी सर। मुस्तक़ीम हीउ वाक़ियो कीअं पेश आयो? मां मुख़्तसरनि पंहिंजे इंट्रो में ॿुधायो आहे। हीउ वाक़ियो पेश कीअं आयो आहे ऐं मामिलो छा आहे? जी अलीराज साहब, जेको अॼु भिटशा में जेको अॼु सुबुह ई अफ़सोसनाक जेको वाक़ियो पेश आयो आहे इन ते निहायत भिटशा में बि जेको ग़म ऐं ॾुख जी सूरत इन वक़्तु छायल आहे। आउं तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त अॼु सुबुह जेको 7 सालनि जो अब्बास अली ऐं संदसि दोस्त जेके मासूम ॿार आहिनि पंहिंजे ई घरनि जे भरिसां जीअं रहनि था त जीअं ई रांदि कंदे ॿाहिरि निकिता हिकिड़ी घटीअ में हिकु जेको शेख मेलो आहे जिते हुन जे भरिसां हिकु वोमेन थाणो बि आहे जंहिंजे भरिसां ई जेको घर आहिनि हुते शेख मेले जो हिकु इलाइक़ो आहे असां भिटशा जो उन में जेको हुते घटीअ में रांदि कंदे ॿाराणी तबियत मौजूदु ॿाराणी तबियत में रांदि कंदे उहो जेको अब्बास अली जेको 7 सालनि जो आहे ऐं जेको पुटु एजाज़ अली चन्ना उहो रांदि कंदे हुन घर में शेख मेले वाक़ई घर जी घंटी वॼाई। घंटी वॼाइण ते जीअं ई हुन घर जो धनी निकितो सनाउल्ला चन्ना जेको हिकु भिटशा जी हाला में जेको बासर हिकु डॉक्टर जो पुटु बि सॼो वञे पियो ऐं आहे हुन में जेको जीअं ई ॿाहिरि निकितो त हुन निंगर खां पहिरीं हुते सुवाल जवाबु कई त कंहिं घंटी वॼाए त हुन चयो त मूं वॼाई आहे, मूं मूंखां वॼी वई आहे रांदि जे हिसाब सां त हुनखे ओॾी फौरी तौरु हुनखे जेको खणी वियो खंबे ओॾी महिल ई खंबे पंहिंजे घर जे अंदरि कमरे में हुते बंदि करे हुनखे जेको हुते वात में ॻाढ़ा मिर्च बि विधा ऐं मिर्च विझण खां पोइ जेको हुनखे जेको पाणीअ जो पाइप आहे जेको छटकार कई वञे उहो पाइप जो टुकड़ो खणी उन सां उनखे जेको सख़्तु तशदुद बि कयो ऐं तशदुद दौरान जेको हुनजो पेर जी हॾी बि भॼी पई ऐं छोकिरो फौरी तौरु जेको 7 साल मासूम अब्बास अली हो उहो मौक़े ते हुते जेको बेहोश थी वियो। जंहिं खां पोइ जेके हुनजा दोस्त हुआ जेके हुन गॾु रांदि करे घटीअ में कयूं पिए उन्हनि फौरी तौरु जेको बेहोश थियल छोकिरे अब्बास अली जे वारसनि खे इहो इतला ॾिनो त तव्हां असांजो जेको दोस्तान नमूने पंहिंजे रांदि कंदे वियासीं घंटी वॼाइण लाइ मामिलो थियो आहे त फौरी जी जारी रखो त ई फौरी तौरु जेको जीअं ई हुते माइट विया त छोकिरो हुननि खे दर जे भरिसां हुते बेहोश जी हालत में मिलियो। उहो फौरी तौरु वास जेको निंगर जो मासूम निंगर जो पीउ एजाज़। अच्छा मुस्तक़ीम, जीअं उहो ॿारड़ो हुते मिलियो त जेको ही शख़्स आहे जेको ॿुधायो पिया त बासर आहे जंहिंजे ख़िलाफ़ हिन वक़्त ताईं बि पुलिस कुझु कार्रवाई न करे सघी आहे, एसी ताईं जो मुतासिर पुलिस ताईं पहुता आहिनि पर पुलिस केस दाख़िल करण जे लाइ तयारु न आहे, त छा उन शख़्स जो उन बासर जो को ज़हनी तवाज़ुन बिगड़ियल आहे या को अहिड़ो मामिलो आहे या जेके उन धुर जा माण्हू आहिनि उन्हनि जो कहिड़ो मौक़िफ़ साम्हूं अची सघियो आहे, उहे छा था चवनि हिन वाक़िए ते?
इन आउं तव्हांखे इहो ॿुधायां त जेको सो ज़हनी तवाज़ुन बिल्कुलु हुन दुरुस्त आहे, को अहिड़ो मसइलो बि कोन्हे। ऐं जेको सो हू जीअं उहो थियो आहे त हुन कावज़ जो इज़हार कयो आहे, माना हिकु सख़्तु नाराज़गी जो इज़हार कयो आहे हुनजे मथां। जेको सो ॿारानी हिकिड़ी तबियत हूंदी आहे हुनखे सम्झाइण बजाए या हुनखे जेको सो थोरो सम्झाइण बजाए हुनखे तशद्दुद कयो घर मां निकिरी, माना न हुनखां वधीक जांच। अच्छा, पुलिस केस छो नथी वठे मुस्तक़ीम? हिन वक़्त ताईं पुलिस केस या NC दाख़िल छो न कई आहे? इहो इन वास्तनि जो इहो चवणु आहे त असां जीअं ई वाक़े खां पोइ बिटशिया थाने ते वियासीं न, पुलिस असांखां केस वठण खां इनकार कयो। उन्हनि चयो त तव्हां फौरी जेको तव्हां भले अहमदाबाद अस्पताल मां जितां बि तव्हां इलाज पिया करियो उन खां पको लेटर वठी अचो त वाक़ई पेर जी हॾी बि भॻी आहे ऐं तशद्दुद बि थियो आहे, त उन खां पोइ ई असां NC बि कटींदासीं, कार्रवाई भी कंदासीं, उन खां पोइ गिरफ़्तारी कंदासीं। बाक़ी इन खां पहिरियां असां को बि कार्रवाई नथा करे वॾी महिरबानी। उहो शहर जो बादशाह आहे। ठीक है, वॾी महिरबानी मुस्तक़ीम हिन हवाले सां अपडेट करण जे लाइ। जी नाज़रीन, इक़बाल डेथो साहब आहिनि, ॿारनि जे हक़नि बाबति क़ौमी कमीशन जा सिंध जा मेंबर आहिनि, समाजी अॻवान आहिनि, वकील आहिनि, असां सां लाइन ते मौजूद आहिनि। डेथो साहब भली कार चवंदो पंहिंजे प्रोग्राम में। जी थैंक यू अली दादा, वॾी महिरबानी। डेथो साहब, समाज में ॿारनि सां ॾाढाई जा वाक़िया हुजनि या तशद्दुद जा वाक़िया हुजनि, उन्हनि में घटिताई न पई अचे। अॼु ॾुखो ईंदड़ वाक़ियो पेश आयो आहे बिटशिया में, जिते मामूली ॻाल्हि आहे, हिकिड़ो ॿारड़ो आहे, उन ॿाराणे ख़्याल में घर जी घंटी वॼाई आहे ऐं घंटी वॼाइण खां पोइ जेको घरधणी आहे उहो ॿाहिरि अचे थो ऐं उन ॿार ते सख़्तु उन तशद्दुद कयो आहे। त असांजी सोसाइटी जा क़द्र, असांजो मयार किथे बीठल नज़र अचे थो ऐं पुलिस जेका आहे उहा केस वठण जे लाइ तयारु न आहे। पुलिस मुख़्तलिफ़ उज़र ॿुधाए थी ऐं हू जेको शख़्स आहे उहो बासर आहे। कीअं था ॾिसो इन वाक़िए खे? ॾाढो ॾुखींदड़ वाक़ियो आहे। बिल्कुलु अलविदा, जीअं तव्हां ॻाल्हि कई, ॾिसो हाणे इहो सॼियूं शयूं निशानदगी कनि थियूं त असांजे समाज में जेको सिहत जो जेको मादो आहे या जेको सिहत जा औञाण आहिनि उहे केतिरा कमज़ोर थींदा पिया वञनि। बदकिस्मतीअ सां मां अॼु तव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त जीअं कल्ह सॼी दुनिया में औरतुनि जे हक़नि जे हवाले सां बि आलमी ॾींहुं मल्हायो वियो ऐं ख़ासि करे ॿारनि जे हवाले सां बि ॻाल्हि कई वई, त असांजे मुआशिरे में इन शइ खे ज़रूरु तव्हां ॾिसो त जेको घरूली तशद्दुद थिए थो, जेको डोमेस्टिक वायलेंस जंहिंखे चऊं था, अलविदा हिकिड़ी स्टडी कल्ह इहा रिलीज़ थी आहे, उहा इहा चवे थी त जिन घरनि में घरूली तशद्दुद थिए थो त उन घरनि में 15 गुना तशद्दुद ॿारनि ते बि थियण जा वधीक चांस थियनि पिया। तो हिकिड़ो त तव्हां इन ॻाल्हि खे बि ॾिसंदो त असांजे घरनि में मर्द हुजे या जेको ताक़तवर हुजे, जॾहिं उहो कमज़ोर ते को बि तशद्दुद कंदो आहे या उहा ॾाढाई कंदो आहे ऐं उहो जॾहिं ॿिया ॾिसंदा आहिनि ऐं ॿिया उनखे सोशली समाजी तौर ते बर्दाश्त कंदा आहिनि त उनजो हिकिड़ो नतीजो इहो बि निकिरे थो त मां जीअं तव्हांखे ॿुधायमि त 15% इहो ऐं 30% औरतुनि ऐं ॿारनि ते थींदड़ तशद्दुद में पाण में हिकु जहिड़ा ई आहे। हिकिड़ो त इहो जेको साइकोलॉजिकली ऐं जेके समाज में जेके चवंदा आहियूं त लर्न बिहेवियर्स आहिनि, जेके माण्हू सिखे थो ॾिसे थो, इहे के बायोलॉजिकल कोन्हनि या इहे के नफ़्सियाती तौर ते जेकॾहिं न बि हुजनि त घणा हिकिड़ा अहिड़ी प्रैक्टिसिस आहिनि। जीअं मिसाल तव्हां ॿुधायो त स्कूलनि में नंढनि ॿारनि खे उस्ताद जॾहिं ॿार ॾींदा आहिनि त असां अक्सर जेके मुआशिरो आहे, वालदेन आहे, उन ॻोठ जा माण्हू आहिनि या जेके वेझो इलाइक़े जा माण्हू, उहे इन ई ॻाल्हि खे बर्दाश्त कंदा आहिनि त इहो उस्ताद जो या उनखे सम्झाणी ॾियण वारे जो हक़ु आहे त ॿार ते फिज़िकली जेको आहे हथु खणे। ऐं अनफॉर्चुनेटली तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त असां अच्छा डेथो साहब माफ़ कजो, तव्हांजी ॻाल्हि मां कटियां थो त हीअ जेकॾहिं पाण अॼु ख़ासि हिन वाक़े जी ॻाल्हि कयूं पिया जेको बिटशिया में पेश आयो आहे, त पाड़े में हिकु ॿार रांदि खेॾनि था ऐं कंहिं ॿार सिर्फ़ु घर जी जेका घंटी आहे, डोर बेल आहे, उहा वॼाई आहे, उन तां एतिरो तशद्दुद जो उनखे माना ग़ैर इंसानी रवैयो अख़्तियार करणु, हीअ असांखे माना कहिड़े तरफ़ वठी वञे पियो। ऐं ॿियो इन सां गॾोगॾु इहो ॿुधाइजो त जेका क़ौमी कमीशन आहे ॿारनि जे हक़नि बाबति, उहा इन मामलनि खे, उन क़िस्म जे वाक़िअनि खे रोकण जे लाइ कहिड़ा उपाउ वठे पई या उनजी जेको कमकार जो जेको तरीक़ेकार आहे उहो छा आहे? बिल्कुलु सही था चओ। जीअं तव्हां ॾिसो क़ौमी कमीशन त तॾहिं कमु कंदी
जॾहिं उतों जी सूबाई चाइल्ड प्रोटेक्शन सिंध में चाइल्ड प्रोटेक्शन अथॉरिटी आहे, सही उन्हनि जो हर ज़िले में चाइल्ड प्रोटेक्शन यूनिट आहे, चाइल्ड प्रोटेक्शन ऑफिसर आहे, सही सोशल वेलफेयर डिपार्टमेंट आहे, सिंध में सिंध ह्यूमन राइट्स कमीशन आहे, सिंध ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट आहे। असांजो कमु मर्कज़ में फेडरल लेवल ते तॾहिं अचे थो जॾहिं उतों जा इदारा, उतों जूं डिपार्टमेंट्स, उतों जूं अथॉरिटीज़ जॾहिं उन माण्हूअ जी दाद रसी नथियूं कनि त तॾहिं असांजी फेडरल जो रोल अचे थो। हाणे मां तव्हांखे टियों ॾींहुं ॿुधायां, कंबरज में हिकिड़े उस्ताद ॿार ते तशदुद कयो ऐं उतों जी एजुकेशन डिपार्टमेंट खे बि उन्हनि कंप्लेनेंट कई, पिटीशन ॿियनि खे बि कई, उन्हनि न वरितो। असां नतीजनि नेशनल कमीशन ऑन द राइट्स ऑफ चाइल्ड उहो लेटर लिखियो एजुकेशन डिपार्टमेंट खे ऐं एजुकेशन डिपार्टमेंट उन ते इंक्वायरी विहारी आहे। सो असांजो कमु अचे थो एज़ अ लास्ट रिज़ॉर्ट त जॾहिं सूबे में ऐं ज़िले जा जेके उते जा स्ट्रक्चर्स आहिनि, उतां जूं जेके इदारा आहिनि, उहे जॾहिं नथा दाद रसी कनि, उहा नथा फ़रियाद ॿुधनि त पोइ असांजो फेडरल रोल आहे। सही। अच्छा नेतृ साहब इन क़िस्म जा जेके वाक़िया आहिनि, चाइल्ड अब्यूज़ जा जेके वाक़िया आहिनि, उहे त बदस्तूर वधंदा वञनि पिया, पर जेके ही तशद्दुद आहे, गैर इंसानी रवैयो आहे, इनखे रोकण जे लाइ छा करणु घुरिजे, छा थियणु घुरिजे? ॾिसो ॿ शयूं आहिनि न, हिकु त रोकण जे लाइ तव्हां पहिरियां त कानूनी फ्रेमवर्क आणियो जेको हुनखे गैर कानूनी करार ॾे। हाणे पाकिस्तान में पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन 328A जेको आहे, जेको चए थो त क्रूअलिटी टू चाइल्ड, माना ॿार सां अहिड़ो ज़ुल्म न कजे, उहो हाणे कॉग्निजेबल ऑफेंस करार ॾिनो वियो आहे 2016 में, इहा तरमीम आई आहे। पर मूंखे ख़बर न आहे त छो उतां जी पुलिस जॾहिं ॿार ते उहे इंजरी जा, हूअं बि अॻ में बि PPC जो सेक्शन 44 में चवे थो त इंजरी जेकॾहिं आहे या हुनखे हर्ट आयो आहे, ज़ख़्म आयो आहे, त पाकिस्तान पीनल कोड हुजे त उन में पुलिस उन जो नोटिस वठी सघे थी, ऐं जेकॾहिं भली उन्हनि खे डायरेक्ट अरेस्ट करण जा पावर बि न आहिनि त मैजिस्ट्रेट खे लिखी करे उन खां वारंट लिखी करे ऐं परमिशन वठी सघे थी। पर हाणे ॻाल्हि इहा ई आहे त पहिरियों तव्हां पुछो त कहिड़ा क़दम खणजनि। पहिरियों त कानून आहे, नंबर 2 त इन कानून ते अमल कराइण वारा जेके ख़ुदि इदारा आहिनि उन्हनि खे आगाही ॾिनी वञे। नंबर 3 जेके जिन माण्हुनि जी इहो हक़ खसियो थो वञे उन्हनि खे ॿुधायो वञे त तव्हां दरवाज़ा कहिड़ा खड़कायो। सही। चौथों, जीअं तव्हां मीडिया जे थ्रू या ॿिया जेके बि समाजी इदारा आहिनि इन्हनि शयुनि खे आवाज़ उथारनि था। पंजो इहो आहे त समाज अहिड़नि शयुनि खे जेसितोणी अंदरूनी तौर ते पंहिंजा हिकिड़ा अहिड़ा मयार इक़्तिदार न डेवलप कंदो जंहिंमें इन्हनि शयुनि खे न निंदींदो, तेसितोणी मुंहिंजे ख़्याल में कानून जो एतिरो असर न थींदो। वॾी महिरबानी रेतो साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजे पुॼाणी ते पहुचे थो। मूंखे ऐं टीम खे ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।